अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां हसन अब्बासी मां जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुझी ऑडियो पसंद अचे तो उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे रात रेल रणपट, फिलेश कहाणियूं अफ़साना। कहाणीकार ज़ेब सिंधी, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों फरवरी 2023 ईस्वी। इंतिसाब, मोहब्बत के रिश्तन के मौत भी मारे नाहे सघंदो, अमड़ ऐं भेण आयशा जे नाले। छपाईंदड़ पारां। फिलेश फिक्शन के दुनिया के ॿियनि ॿोलियुनि जियां सिंधी अदब में भी तेज़ीअ सां मक़बूलियत हासिल थी रही है। फिलेश कहाणीअ जो पेरो खणिजे तो सादत हसन मंटो खां थींदी फैरांस काफ़का, लियो टॉल्स्टॉय ऐं एसिफ जे आखाणियुनि ताईं वञी पहुचंदी। अॻाटे दौर जो छपियल किताब एसिफ जूं आखाणियूं हिन सिन्फ़ ते दुनिया जो पहिरियों किताब लिखे सघिजे थो, जेको साल 1854 ईस्वीअ में दीवान नदीराम मीराणी सेवाणीअ खां सिंध जे तरुओ के असिस्टेंट कमिश्नर मिस्टर एलिस सिंधी ॿोलीअ में तर्जुमो कराए शाया करायो हो। हीउ किताब रात रेल रणपट सिंधी अदब जे मारूफ़ कहाणीकार ज़ेब सिंधी साहब जी फिलेश फिक्शन जो मजमू है, जंहिंमें इंतहाई छिरकाईंदड़ ऐं माना सां भरपूर किस्सनि खे मुख़्तसर लफ़्ज़नि में बयान कयो वियो आहे। इन किताब में शामिल मुख़्तसर ऐं दिलचस्प कहाणियुनि में समाजी हक़ीक़त नगारी वसीले बयान कयल असांजे समाज अंदर थींदड़ वाक़िअनि जा अक्सर भी चिट्टा नज़र अचनि था, त साॻिए वक़्तु फैंटेसी, साइंस फिक्शन ऐं अलामती अंदाज़ वारियूं कहाणियूं भी मौजूदु आहिनि। मौज़ूअ जे हवाले सां ही अफ़सानवी अदब ते घण रुखो किताब है। ज़ेब सिंधी साहब जी तहरीर जी दिलकशी ऐं असलूब ॾाढो दिलपज़ीर है ऐं लिखण जो अंदाज़ पढ़ंदड़नि खे उत्साहींदड़ अदब जो एक अहम हिस्सो है। ज़ेब सिंधीअ जे इन कलमी पोरिए खे मञता ॾींदे सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां ही किताब रात रेल रणपट जनाब चेयरमैन साहब तरफ़ां शुरू कयल 150 खां 200 सिफ़नि वारी स्कीम तहत छपाए पधिरो करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंधी अदबी बोर्ड जी इहा शुरूअ खां ही कोशिश रही है त सिंधी अदब जे नामयारनि लेखकनि जा मयारी किताब अवलियत जे बुनियाद ते शाया करे मंज़र आम ते आणजनि। मौजूदा वक़्त में बोर्ड के मानवारे चेयरमैन इज़्ज़त माब मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहब जन जे ख़ास दिलचस्पी तहत इदारे तरफ़ां नवा किताब शाया थी रहा हैं। सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां किताब रात रेल रणपट जो ही पहिरियों छापो बोर्ड के मानवारे चेयरमैन जनाब मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहब जन जी सरकर्दगीअ में बोर्ड तरफ़ां शाया करे सराही महसूस करे रहियो आहियां। तवक़ो है तो सिंधी अदबी बोर्ड जी हीअ कावश अवां पढ़ंदड़नि वटि मञता माणींदी। 28 रजबुल मुरजब 1444 हिजरी, 20 फरवरी 2023 ईस्वी। सैयद सिकंदर अली शाह, सेक्रेटरी। अफ़साने के कूड़ ऐं तारीख़ के सच समझी पढ़ियो वेंदो आहे, पर तारीख़ में कूड़ ऐं अफ़साने में सच लिखियो वेंदो आहे। ज़ेब सिंधी दुनिया की वॾी कहाणीकार मुंहिंजी अमड़ हुई। लियो टॉल्स्टॉय खां फैरांस काफ़का ताईं, कुरतुल हैदर खां सादत हसन मंटो ताईं, जमाल अबड़े खां नूरुल हुदा शाह ताईं मूं दुनिया के बेशुमार कहाणीकारनि जूं कहाणियूं पढ़ियूं, ॾाढियूं वणियूं। कुछ याद रहियूं, कुछ विसरी वयूं। ऐं पोइ सोचियुमि दुनिया की सब खां वॾी कहाणीकार त मुंहिंजी अमड़ हुई, जेका रोज़ रात जो एक नई कहानी सोचींदी हुई ऐं मूंखे ॿुधाईंदी हुई। नंढपण में मूंखे अमड़ पंहिंजे भाकुर में भरे जेके कहाणियूं ॿुधायूं हुयूं, उहे सभई कहाणियूं मूंखे अॼु ताईं यादि आहिनि। ज़ेब सिंधी लिखियो सजायो थियो। शहर के रश में वॾी उमिरि वारी उन बावकार औरत ओचितो मुंहिंजो रस्तो रोके पुछियो, ज़ेब सिंधी आहीं? वराणियुमि हा। अमड़ जे उमिरि वारी उन औरत मुंहिंजे ॿिन्ही हथनि के पंहिंजे हथनि में झले चयो, मां तोखे पढ़ंदी आहियां। संदसि महिरबानी मञियमि त चयाईं, थोड़ी देर मूंसां बीठो हुज, मां तोखे ॾिसी वठां। मां चुप करे बीठो रहियुसि। वो मुंहिंजा हथ झले मुंहिंजे चेहरे में निहारींदी रही। कुछ देर खां पोइ मुंहिंजा हथ छॾे प्यार सां गल खे छुहंदे चयाईं, ख़ुशि हूंदे पुट।
हिन दुआऊं ॾींदे मुरकी ॾिनूं ऐं वञणु लॻी। मूं कंधु वराए अमड़ जी उमिरि वारी उन बावकार औरत खे वेंदे ॾिठो त मुंहिंजूं अखियूं आलियूं थी वियूं। ज़ेब सिंधी। फ्लैश फिक्शन जो चिमकाट। भाउ ज़ेब सिंधी कहाणीअ जो ज़ेब आहे। मालिक छा त नवाज़ियो आहे खेसि। हिन जंहिं बि पिड़ में पेर धरियो आहे कमाल नक्श छॾिया आहे, कमाल ज़ेबकारी कई आहे। उहो नावेल हुजे या टेली नाटक, कहाणी हुजे या रेडियो नाटक, कंपेयरिंग हुजे या मीडिया ते फिलबदी गुफ़्तगू, ज़ेब ज़ेब आहे। संदसि लाॻीती महिनत में हिकिड़ो इफ़्तिखार उहो बि रहियो आहे त उहो सिंधी ॿोलीअ जो उहो कहाणीकार आहे जेको अनेक ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे। उर्दू, अंग्रेज़ी, बंगाली, हिंदी, पंजाबी, पश्तो, बलोची, हरियाणवी, पहाड़ी, जर्मन ऐं ॿियनि बि केतिरियुनि ॿोलियुनि में संदसि किर्त पहुची चुकी आहे, जेको हिन लाइ बि एज़ाज़ आहे त असां भाइरनि लाइ बि इल्मी अदबी भाइरत आहियूं। हयातीअ में बि हिन भाइरनि जहिड़ो प्यारु ॾिनो आहे। वधंदो रहो भाउ। फ्लैश फिक्शन जो चमकाट रुगो चमको न आहे, उहो मुख़्तसिर कहाणीअ जो रोशन उहाव आहे, ज़ेब आहे। महमूद मुग़ल, 8 फरवरी 2023 ईस्वी। सोशल मीडिया कमेंट्स। अव्हांजी हुनरकारीअ सिंधीअ जी जदीद फिक्शन निगारीअ में हिकु नओं ट्रेंड मुतारिफ़ करायो आहे। ताज बलोच। ज़ेब सिंधीअ जूं कहाणियूं बेहद दिलचस्प हूंदियूं आहिनि। संदसि कहाणियुनि में एतिरो सस्पेंस हूंदो आहे जो उहे मुकमिल पढ़ण खां सवाइ छॾे न आहिनि सघबियूं। मुमताज़ महर। ज़ेब सिंधी की फ्लैश कहानियों का तासुर मशरूब के एक घूंट का सा है, जिसमें अमृत की शीरनी और जहर की तलखी कुछ इस तरह से घुली मिली हुई है कि आह आह या वाह वाह करने की नौबत ही नहीं आती। वो एक बेबदल कलमकार हैं। सत्यापाल आनंद। ज़ेब सिंधी को कहानी कहने के हुनर पर जैसा अबूर हासिल है, मुझे उस पर रश्क आता है। वजात मसूद। I liked your flash fiction. Much can be said in such few words. Linda Bailey. Zeb has a particular style of creating interest in stories. He stands high in his stories and novel. काज़ी खादिम। कहाणी आहे यारूं बघड़। नौजवान औरत लगातार डोड़ी रही हुई। सिजु लही रहियो हो ऐं केतिरा ई बघड़ औरत जो पीछो करे रहिया हुआ। औरत बीहण खां सवाइ पोइ ते कंधु वराए ॾिसण जी कोशिशि कई, पर तमामु तेज़ डोड़ण वारी हालत सबबि उहो पूरी तरह कंधु फेराए न सघी। औरत डोड़ंदी रही। बघड़ संदसि पीछो कंदा रहिया। ओचितो औरत खे थाॿो आयो त हिन सीने भर वञी ज़मीन ते फहको कयो। हेठि किरण सां ई हिन विखिरियल वारनि खे मुंहं तां परे करे हिकदमि कंधु वराए पोइ ते ॾिठो। केतिरा ई बघड़ डोड़ंदा औरत ॾांहुं वधी रहिया हुआ। औरत तकड़ में उथी ऐं बिना साईअ जे वरी डोड़णु शुरू कयाईं। औरत खे पक हुई त संदसि तेज़ डोड़ सबबि बघड़ हिन ताईं न पहुची सघंदा ऐं सिज लहण खां अॻु में उहो कंहिं महफ़ूज़ हंध ते पहुची वेंदी। औरत डोड़ंदी रही। बघड़ संदसि पीछो कंदा रहिया। लगातार डोड़ंदड़ औरत खे ओचितो अहसासु थियो त बघड़नि जे डोड़ण जा आवाज़ हिन जे वेझो थींदा पिया वञनि। न चाहींदे बि हिकु लम्हे लाइ बीही हिन पोइ ते निहारियो त संदसि लिंग कांडारजी विया। खूनखार बघड़नि जूं ज़बानूं संदन वात जे पासे वारनि वॾनि ॾंदनि विच मां ॿाहिरि लुॾी रहियूं हुयूं ऐं उहे तेज़ीअ सां अॻिते वधंदा पिया आया। औरत पंहिंजे जिस्म जी पूरी ताक़त गॾु कई ऐं वरी डोड़णु शुरू कयाईं। हिन साम्हूं नज़र ईंदड़ वणनि जे झुगिटे ताईं पहुचण थे चाहियो, जीअं कंहिं वण मथां चढ़ी पंहिंजी जान बचाए सघे, पर जीअं पोइ तीअं बघड़नि जे डोड़ण जा आवाज़ संदसि वेझो थींदा पिया विया। वणनि जे झुगिटे जे वेझो पहुची औरत जे डोड़ण जी रफ़्तार घटिजी वई। हिन खे पक थी वई त हाणे हूअ पाण खे बघड़नि जे हमले खां न बचाए सघंदी। सिजु लही वियो ऐं बघड़ औरत जे वेझो पहुचंदा विया। औरत आख़िरी भेरो तेज़
डोड़ण जी कोशिशि कई ऐं वणनि जे झुगिटे में पहुची वई। वणनि जे झुगिटे में हिन हेॾां होॾां डोड़ी चढ़ण लाइक़ कंहिं महफ़ूज़ वण जी ॻोल्हा कई त अधु ऊंदाहीअ में बघड़ संदसि चौधारी फिरी आया। औरत वेझो मौजूदु हिकु वण ते चढ़ण जी कोशिशि कई त हिकु बघड़ जा तिखा ॾंद संदसि हिकु पेर में चुभी विया। हुन छिक ॾेई पंहिंजो पेर बघड़ जे ॾंदनि मां छॾायो ऐं वण ते चढ़ी वई। सभई बघड़ वण जे चौधारी घेरो करे वेही रहिया। वण ते चढ़ी वियल औरत हिकु मथां ई ॾार ते वेही हथ जो ज़ोर ॾेई पंहिंजे ज़ख़्मी पेर मञा टिमंदड़ रत खे रोकण जी कोशिशि कई ऐं पोइ हेठि निहारे बघड़नि जी ॻणप कई। चिमकंदड़ अखियुनि सां औरत ॾांहुं घूरींदड़ उहे 10 बघड़ हुआ। सख़्तु तकलीफ़, थकावट ऐं ख़ौफ़ सबबि औरत अखियूं बंदि करे छॾियूं। केतिरी देरि खां पोइ चंड जे रोशनीअ में औरत अखियूं खोले वण खे घेरो करे वेठल बघड़नि ॾांहुं ॾिठो। 10 बघड़नि जूं चिमकंदड़ अखियूं औरत में खुतल हुयूं ऐं चंड जी रोशनीअ में बघड़नि जा ॾंद चिटा नज़र अची रहिया हुआ। औरत खे हेठि निहारींदे ॾिसी हिकु बघड़ उथी बीही मथे मुंहुं करे उनाड़ कई। जवाब में मथां खां कंहिं बघड़ उनाड़ कई त औरत छिरकी मथे निहारियो। वण ते वेठल औरत चंड जे रोशनीअ में ॾिठो त साॻिए वण ते संदसि मथां वारे ॾार ते 11हों बघड़ मौजूदु हो।